अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पेशल टॉक में आया फयाज़ कुरैशी। नाज़रीन, मुल्क में बिजली के अगन की वात सबब न सिर्फ़ आवाम में एक परेशानी वाली लहर पकड़जी वही है, बल्कि कराची का वठी कश्मीर ताईं, बल्कि कोयटा का वठी पेशावर ताईं सॼे मुल्क में सॼे सूबे में एहतजाज जो जेको अमल है वो शुरू थी वियो है। वज़ीर आज़म पारां बिन हवाले से न सिर्फ नोटिस वरितो वियो है, बल्कि नोटिस वठण खां पोइ इजलास बि तलब कया विया आहिनि। ख़ासि तौर ते इहा कोशिशि कई वई आहे त 48 कलाकनि अंदरि न सिर्फ़ आवाम खे रिलीफ ॾियण जे हवाले सां का अख़बाराई कजे, बल्कि IMF सां मुआइदनि खां पोइ ज़ाहिर जेका बिजली जा जेके अघ वधिया आहिनि उन खां पोइ IMF जो हिकिड़ो जेको मुआइदो आहे उन तहत हुकूमत जे लाइ न सिर्फ़ जेके मुश्किलातूं पैदा थी रहियूं आहिनि, बल्कि उन प्रोटोकॉल जे तहत जेके बिजली जा अघ वधण या ॿिया जेके मामला आहिनि उहो निगरान हुकूमत जे लाइ मुश्किलातुनि जो सबबु बणियल आहिनि। ज़ाहिर आहे उन्हनि मुआइदनि जी पासदारी बि करणी आहे। स्टैंड बाय एग्रीमेंट आहे। स्टैंड बाय एग्रीमेंट जे तहत जेके मुआइदा कया विया आहिनि उन तहत बिजली जा अघ वधाया पिया था वञनि। अहिड़ी तरह सां ख़ासि तौर ते पावर डिवीज़न जे हवाले सां या डिस्को जा जेके आहिनि उन्हनि अमलदारनि ब्रीफिंग ॾिनी आहे। उन में ॿुधायो वियो आहे त मजमूई तरह सां चोरी ऐं वसूली जेका रिकवरी आहे उन जा नुक़सान 550 अरब रुपयनि ताईं पहुची चुका आहिनि। त एॾी वॾी जेका बिजली जी जेका बहरानी जेका कैफ़ियत पैदा थी आहे उन में महांगी बिजली विकिरो थियण सां अवाम मुश्किलातुनि जे वर चढ़ी वियो आहे। एहतजाज जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इस्लामाबाद हुजे, रावलपिंडी हुजे, कराची हुजे, फैसलाबाद हुजे, समूरे मुल्क जे मुख़्तलिफ़ हंधनि ताईं, सिंध खां वठी बलोचिस्तान ताईं, ख़ैबर पख्तूनख्वा खां वठी पंजाब ताईं एहतजाज जो सिलसिलो हली रहियो आहे। ऐं आवाम इन जेका बिजली महांगी थियण खां पोइ न सिर्फ़ु बिल साड़े रही आहे, बल्कि हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत पैदा थी वई आहे जंहिंमें इहे ॻाल्हियूं थींदियूं पियूं नज़र अचनि त सिविल नाफ़रमानी वारो जेको अमल आहे ओड़ी कैफ़ियत जेका आहे उहा उनजी जेका ॼण त हिकिड़ी सूरताल नज़र अची रही आहे। हुक्मराननि जे लाइ बि ज़ाहिर परेशानी जी सूरताल आहे, पर आवाम बिजली जा बिल भरण खां हाणे इंतिहाई मुश्किल सूरताल जे वर चढ़ंदे कासिर बणिजी वियो आहे। ॿिनि पंखनि ऐं ॿिनि सेवरनि जे ज़रिए जेको घर जंहिंमें बिजली इस्तेमालु थिए थी उनजो बिल बि 15 खां 16 हज़ार ताईं पहुची चुको आहे। जॾहिं ॿिए पासे ॾिसिजे त महांगाई जो जेको अमल आहे, अमल दख़ल, उहो माण्हू जी ज़िंदगी ते तमामु बुरे नमूने सां असरअंदाज़ थी रहियो आहे। माण्हुनि जी रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारण जे हवाले सां मुश्किलातुनि जे वर चढ़ियल आहिनि। एतिरे क़दुरु जो इस्लामाबाद जे हिकिड़े घर मां फ़ोन करे 15 ते पुलिस खां मदद घुरी वई त 4 ॾींहंनि खां वठी हिकु औरत जा ॿार जेके आहिनि उहे बुखिया वेठल आहिनि। त इन सूरताल में माण्हू बिजली कीअं इस्तेमालु कंदो? हिकिड़ी लग्ज़री जेका शइ बणिजंदड़ बिजली जेका आहे आवाम जे लाइ सहूलियत आसानी खां हिकिड़ो अज़ाब बणियल आहे। इन समूरी सूरताल ते असां सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे सीनियर तज़ियेकार इकनॉमिस्ट डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब, बिजली जेका है उहा महांगी थी आहे त पूरो मुल्क जेको आहे उहो उन में गर्मा गर्मी वारो माहौल पैदा थी वियो आहे। बिजली जो यूनिट जेको आहे 52 रुपया जेको यूनिट थी वियो आहे। छा सूरताल सम्झो था? पाण पहिरीं प्रोग्राम में इहा डिस्कस कंदा रहिया आहियूं त जेका महांगाई जी सूरताल आहे इंतिहाई जेका हिकिड़ी ॾुखी सूरताल इख़्तियार कंदी पई थी वञे। इहा सूरतहाल जेका अॼु थी रही आहे, माण्हू रोडनि ते अची विया आहिनि, इहा सूरतहाल ठीकु 2 महीना खनि अॻु मां तव्हांजे प्रोग्राम ऐं ॿियनि प्रोग्रामनि में प्रिडिक्ट कई ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे ॿियनि बि इकनॉमिस्टनि कंदा रहिया आहिनि त छो त जेको प्रॉमिस आहे जेको सब्सिडी जे नाले में, सब्सिडी हटाइण जे नाले में जेको IMF सां प्रॉमिस हुयो, उन जी सूरतहाल इहा हुई त जेका हुकूमत अचणी एंट्री उन में उहे तमामु घणो वधीक जेके वधाइणा आहिनि। सभु कास्ट जेके आहिनि सभिनी मां जेकॾहिं सब्सिडी ऑल ऑफ सडन तव्हां हटायो था त पोइ जेका इन्फ्लेशन आहे उन में माना तव्हां 100% इज़ाफ़ो करण जी तरफ़ वञी रहिया आहियो, जेका इन्फ्लेशन ऑलरेडी 30 जे आसपास CPI हली रही आहे। इन जो मतिलबु सिंपली इहो आहे त माण्हुनि जी जेका इनकम आहे उहा बिल्कुलु बि कमु न कंदी। इहा सूरतहाल बिल्कुलु ओॾे वञी रही आहे जीअं 1929 जो ग्रेट डिप्रेशन हुयो, जंहिंजा ताज़ो मिसाल लबनान ऐं पंहिंजो श्रीलंका में मौजूदु आहिनि। मुल्क इन तरफ़ वञी रहियो आहे। मां सम्झां थो त एनर्जी प्राइसिस में जेको वॾे में वॾो प्रॉब्लम आहे उहो असांजो इहो आहे त ज़ियाल के दौर खां वठी एनर्जी जे कंहिं बि पैदावार ऐं डिस्ट्रीब्यूशन सेक्टर ऐं जेका लाइन ट्रांसमिशन आहे इन ते ख़ातिर ख़्वाह ख़र्च डिमांड खे नज़र रखी करे न कयो वियो, जंहिंजे करे अॼु इट्स टू लेट। ऐं तव्हां जॾहिं 90 जे ॾहाकनि में बि तव्हांखे जॾहिं लोड शेडिंग जो प्रॉब्लम हुयो, तव्हां IPP सां इंटरनेशनल मुआदा कया, उहे मुआदा 2027 ताईं मैच्योर थियणा आहिनि। उन्हनि सां तव्हांजो कैपेसिटी जो जेको मुआदो आहे
उहो मुआइदो ईअं ई आहे जीअं कैप जो मुआइदो आहे यानी कॉमन एग्रीकल्चर पॉलिसी जो मुआइदो आहे त माना मार्केट में छा बि हुजे ज़रूरत हुजे न हुजे पर तव्हां सां मुआइदो आहे तव्हां खां हेतिरे में असां खणंदासीं। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके वीक निगोसिएशन आहे उहे मुल्क कंदा आहिनि जिन वटि इन्वेस्टर ईंदो आहे जिन वटि पाण वटि इन्वेस्ट करण लाइ पैसा हूंदा आहिनि। इन करे उहे तमामु वॾा प्रॉफिट्स ॾींदा आहिनि, तमामु वॾा जेके इन ते मुआइदनि में वॾा शिकर कंदा आहिनि। जंहिंखां पोइ सूरत हाल इहा आहे त हिन वक़्तु जेको बिजली आहे, जेको एनर्जी जो सॼो सिस्टम आहे, उहो अनबियरेबल थी चुको आहे। माना मिसाल तौर ते गुज़िरियल 10 साल अॻु ई माना जेका फेडरल हुकूमत आहे उन मां कोयलो जेको थर जे कोयले ते बिजली पैदा करण जी वॾे पैमाने ते मुखालफ़त थी रही हुई। मां कुझु माना टीवी शोज़ में वेही करे मूंखे यादि त बहस कया हुया असां त उन में जेके असांजा हिन वक़्तु वॾा सिंध जा अकाबर आहिनि उहे रिकॉर्ड ते आहिनि उहे शयूं। उन्हनि चयो पियो त इन ते वञणु न खपे। फेडरल गवर्नमेंट त उनजी तमामु घणी मुखालिफ़ हुई। सो अॼु जेको मसइलो आहे उहो मसइलो मिसमैनेजमेंट ऐं जेका अकरबा परवरी आहे ऐं जेका कंसंट्रेशन आहे रिसोर्सिस जी ऐं उन मां जेके पैसा गॾु करण जी कोशिशि आहे, कुझु ख़ानदाननि खे कुझु कंपनियुनि खे फ़ाइदे ॾियण जी कोशिशि आहे, उन सॼे जो नतीजो आहे जेको हाणे इन सूरत हाल में आहे जो तव्हां हिन खां पोइ बि नथा वञी सघो, अॻियां नथा वञी सघो। जी अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो त बिजली महांगी थी आहे, उन में ज़ाहिर वसूलियुनि जा मामला आहिनि या लाइन लॉसिस जा मसइला आहिनि, चोरियुनि जा मसइला आहिनि, समूरा जेके मामला आहिनि बक़ाया जात आहे उहो पंहिंजी जॻह ते आहे। पर ॿिए पासे जेका हिकिड़ी जेका कैपेसिटी चार्जिस जेका आहे उन जी जेका वसूली आहे उहो उन जो भार जेको आहे उहो आवाम जे मथां जेको विधो वियो आहे। ॿुधायो त ईअं वियो आहे त 1994 खां वठी जेके IPPs आहिनि उन्हनि सां जेके मुआइदा थिया जेके 2027 ताईं हलंदा, उन में 2013 में जेके कैपेसिटी चार्जिस हुया लॻभॻि 155 अरब रुपया हुया, उहे जेके थींदे थींदे हाणे 2023 ताईं 1.3 ट्रिलियन ताईं पहुची चुका आहिनि। यानी 2013 में 155 अरब रुपया कैपेसिटी चार्जिस हुया, पोइ वरी जेकॾहिं 2019 में पाण ॾिसूं त हुन में तमामु घणो वॾी वाध आई, 642 अरब रुपया थी वियो। पोइ 2021 में 796, 2022 में 971 ऐं हाणे जेको 2023 में जेको आहे 1.3 ट्रिलियन जेको आहे उहा जेका आहे उहा चार्जिस जेका आहे ॿुधाई पई थी वञे त उहा ज़ाहिर माण्हुनि मां ई वसूली थींदी। ऐं ईंदड़ साल जे हवाले सां हिकिड़ो टारगेट जेको आहे उहो 2010 जेको आहे उनजो जेको हिकिड़ो तख़मीनो लॻायो वियो आहे। त हाणे ई जेका कैपेसिटी चार्जिस आहे इहो भला इन सां इहो अवाम जे मथां दबाव छो विधो वियो आहे? अवाम आख़िर इहो ॾोह कहिड़ो कयो अहिड़े क़िस्म जी जेके चार्जिस आहिनि उन्हनि जे मथां लॻाए थी वञनि, मुआइदा जेके कया विया। हाणे बिजली त उन वक़्त जे हिसाब सां जेके मनसूबा लॻा, पर वसूलियूं हाणे उन नए दौर जे हिसाब सां छो थी कयूं वञनि? ॾिसो, इहा सॼी जेका सूरत हाल आहे इन जो बुनियादु इहो आहे त असां त तमामु लेट कई, उन सेक्टर खे प्रायोरिटाइज़ न कयोसीं। ॿियो आहे त असां लेट थियण जे करे जेका अॼु जे मुक़ाबले में घटि लेट हुई उन लेट मारण लाइ असां ग़लति मुआइदा कया। उहे ग़लति मुआइदनि जे करे हाणे असां ट्रिलियंस में हलिया विया आहियूं। तव्हां मूंखे ॿुधायो त इहो कीअं मुमकिन आहे त सॼी दुनिया में बिजली पैदा थिए थी ऐं माण्हू जी इनकम जो तमामु नंढिड़ो हिसो आहे जंहिंमें उहे बिल ॾियनि था ऐं कनि था पिया। इहा पाकिस्तान में बावजूदि हिन जे त पाकिस्तान जा नेचुरल जेके रिन्यूएबल रिसोर्सिस आहिनि उहे तमामु वधीक आहिनि। मिसाल तौर ते यूरोपियन मुल्कनि वटि, कैनेडा वटि ऐं पंहिंजो ॿियनि अहिड़नि मुल्कनि वटि माना जेका सिज जी रोशनी ते बिजली पैदा करण जी कैपेसिटी कान्हे का। पाकिस्तान वटि उहा बेपनाह, हिंदुस्तान वटि उहा बेपनाह। तव्हां वटि विंड पावर जेका आहे उहा बि अंडर यूटिलाइज़ड आहे। तव्हां वटि कोयलो जेको 50 साल लाइ तमामु वॾे पैमाने ते पियो आहे, तव्हांजे बॉर्डर जे परियां ई इंडिया जेको आहे उहो कोयलो पंहिंजो गुज़िरियल 50 सालनि में एग्ज़ॉस्ट करे ख़तमु करे चुको आहे, जंहिंमां अॼु हुननि बुनियाद पंहिंजा अहिड़ा ठाहिया आहिनि जो हू सस्ती बिजली या घटि में घटि सस्टेनेबल बिजली पैदा करे सघनि था पिया। इन सॼे जो जेको खमियाज़ो आहे उहो इहो आहे त उन सेक्टर ते ध्यानु ई न ॾिनो वियो हुयो। तव्हांजो प्रॉब्लम छा आहे? इकोनॉमिक मैनेजमेंट जेका आहे न उहा हिकिड़ी साइंस आहे। उन साइंस में जेकॾहिं तव्हां जेको डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन न आहिनि ऐं अकाबरी वारा जेके इदारा आहिनि जेके सम्झनि था त दुनिया जो हर कमु उहे करे सघनि था, उहे जेकॾहिं अचनि था। तव्हां मिसाल तौर ते मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि हिते ॾाढी वाज़े करे छॾियां, इहे सभु उहे इदारा आहिनि जेके इदारा बुनियादी तरह सां सिविलियन्स न रहिया आहिनि। इहे सिविलियन इदारा न रहिया आहिनि। जेकॾहिं सिविलियन मैनेजमेंट में हुजनि हा जेका डिसीजन मेकिंग हुजे हा त शायदि
एतिरी ख़राबु हालत न हुजे हा। सो इहा जेका हाणे जी सूरत हाल आहे इन खे तव्हां मतिलबु हाणे बि जेको हल आहे उनजो हल इहो आहे त तव्हां कोल ते इन्वेस्टमेंट कयो। हिन वक़्तु ताईं कोल ते जेका इन्वेस्टमेंट आहे हिकिड़ो त इहो एंग्रो ऐं सिंध वारनि जो आहे, सिंध हुकूमत जी आहे, जंहिंमें 52% खां 54% सिंध गवर्नमेंट जा शेयर्स आहिनि। ॿियो चाइनीज़ हिकिड़ो आहे जेको आहे हबको वारनि जो अञा ताईं शुरू न थियो आहे, उन्हनि जो माना शुरू थियणो हुयो। इहे 2-3 प्लांट आहिनि, 2 प्लांट आहिनि, जेको ॿियो शायदि एक्टिव आहे, त 3 प्लांट अञा वर्किंग न आहे। तव्हांखे हिन उन ते गुज़िरियल 10 सालनि में वॾी क्राउड फंडिंग कराइणी हुई, तमामु वॾे पैमाने ते बिजली आणणी हुई, तव्हांजी सिस्टम में शामिलु थियणी हुई। तव्हां भले मुख़्तलिफ़ कंपनियूं ठाहिनि हा, उनखां पोइ तव्हां ख़ुदि कफ़ील हुजो बिजली में। कोयले जी बिजली माना उन वक़्तु बि असांखे जेका ब्रीफिंग ॾिनी वई हुई उहा बि इहा हुई त 9 रुपया फी यूनिट पैदा कंदासीं ईंदड़ 5-8 सालनि में, जॾहिं कमीशन थी हुई। पर उन ते हुकूमत माना सिंध हुकूमत ठाहे रही हुई, फेडरल गवर्नमेंट उन ते तमामु वरी मुखालफ़त मुज़ाहिरो करे रही हुई। ऐं न सिर्फ़ु इहो, पर इमरान ख़ान जे दौर में त माना सिंध हुकूमत जे चीफ मिनिस्टर हिननि ते केस बि कया विया त तव्हां छो था पिया इहो कयो। सो हिन मुल्क में मैनेजमेंट जेका आहे उहा हिकिड़नि मख़सूस इदारनि वटां, मख़सूस माण्हुनि वटां, उहो उनजो हिकिड़ो तरीक़ो आहे। जी अच्छा, हिकिड़े पासे ज़ाहिर लाइन लॉसिस जो मसइलो आहे, वसूलियुनि जा मामला आहिनि, करप्शन आहे, चोरी आहे। ॿिए पासे वरी जेका सरकारी जेके अमलदार आहिनि उन्हनि खे मुफ़्त बिजली ॾिनी थी वञे। जेके अंग अखर जेके जारी थिया आहिनि उनमें ॿुधायो आहे त 34 करोड़ जेके यूनिट जेके आहिनि सालियानो, यानी 10 अरब रुपया जेके सालियानो मुफ़्त में जेका बिजली ॾिनी वञे थी, उहा कहिड़नि अमलदारनि खे? जेके वॾी जेका गुंजाइश आहे उहा 17 खां 21 जेको ग्रेड जा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे ॾिनी वञे थी। उन्हनि जे मथां 15,971 जेके मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे मावार 70 लख जेके यूनिट आहिनि उहा बिजली उन्हनि खे मुफ़्त में ॾिनी वञे थी। यानी 1 अरब मजमूई तरह सां 25 करोड़ जेके रुपयनि जी जेके यूनिट जेके आहिनि उहे सालियानो उहो मुफ़्त में जेको उहे बिजली ॾिनी वञे थी, उनजी 10 अरब रुपया मालियत आहे। त हाणे हिकिड़े पासे करप्शन आहे, ॿिए पासे बिजली बिल नथा मिलनि, ॿिए पासे लाइन लॉसिस जो मामिलो आहे, इहे समूरा मामला गॾियल आहिनि। ॿिए पासे वरी असांजी जेका हातिमताई जी जेका सखावत आहे हुकुमरानी जी, उन जा जेके पैरा जेकॾहिं खणूं था त माना यानी 10 अरब रुपया सालियानो अगरि जेकॾहिं ॾिसूं त यानी 10 सालनि में 1 खरब जे लॻभॻि जेको असां मुफ़्त में बिजली था ॾियूं, इहा सखावत असांजे लाइ अज़ाब न आहे? ॾिसो, तव्हां ॾाढो बिल्कुलु सही सुवाल कयो आहे। हिते माना इहा जेका बिजली असां ताईं पहुचे थी, इन बिजली में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि से लूप होल्स आहिनि न, जंहिंमें सब्सिडीज़ तव्हां जिन ॻाल्हि कयो था उहे सब्सिडीज़ कॾहिं बि ख़तमु न थी सघंदियूं। छो त इन में हिकिड़ी वॾी ख़लक़त आहे जिन खे मुफ़्त में माना बिजलियूं हलंदियूं आहिनि, जिन जो सब्सिडीज़ आहे जेके बिल में न ईंदा आहिनि। इहे लाइन लॉसिस जे नाले ते जेके आहिनि से तव्हां जूं 100,000 हिकिड़ा मदरसा आहिनि, उन्हनि खे न बिजली मुफ़्त मिलंदी आहे, उन्हनि जा न लॻंदा आहिनि। 100,000 हिकिड़ा गवर्नमेंट जा इदारा आहिनि जेके बिल पे न कंदा आहिनि, उन्हनि जी बिजली न कट थींदी आहे। 100,000 मुलाज़िम आहिनि जेके डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ जा ऐं पैदावार कंपनियुनि जा, यानी हिननि जा पंहिंजो प्रोडक्शन जेके आहिनि हाउसिस आहिनि जेके हिननि जा बिजली पैदा करण वारा, ऐं NTDC जा, इन्हनि सभिनी खे तव्हां फ्री में ॾींदा आहियो। उन खां अलावा वज़ीर आहिनि, अमीर आहिनि, फ़ौज जा अमलदार आहिनि, जज आहिनि, अलाए केरु केरु आहिनि जेके हिडन तौर ते जेकॾहिं तव्हां कढंदो त निकिरंदा। उन खां पोइ वरी बिल जेको अचे थो, हिन वक़्तु जेको बिल आहे, हाणे त सभु एनालिसिस अचे पई त टैक्स ते बि टैक्स था हणो, तव्हां बिल पे करण ते बि टैक्स था हणो। दुनिया में किथे बि ईअं टैक्स कोन था वसूल कया वञनि जी हिते माना वसूल कया था वञनि। माना गवर्नमेंट हाणे ईअं माण्हुनि जी जेब मां, तव्हां जेकॾहिं इहे जेके टैक्सिस आहिनि तव्हां ॾिठा हूंदा न, जेके हुन ते एनालिसिस हले थी पई, त जेके तव्हां बिल भरियो था, जेकॾहिं 35,000 रुपया जो बिल आहे त उन ते माना 30,000 रुपया खनि जा ॿिया टैक्सिस आहिनि, विदहोल्डिंग टैक्स आहे, ॿी टैक्स आहे, वरी उन टैक्स ते टैक्स आहे। इन क़िस्म जी टैक्सेशन जेका आहे उहा हणी करे तव्हां माण्हुनि खे रोडनि रस्तनि ते आणे छॾियो आहे। यानी महांगाई जेका आहे हिते उहा माना दुनिया में हाणे ईज़ थियणु शुरू थी आहे। मिसाल तौरु अमेरिका में 3% महांगाई उनजे अंदरि अची वई आहे। 3% महांगाई माना इहा डिज़ायरेबल महांगाई हूंदी आहे जेका ग्रोथ जे लाइ ज़रूरी हूंदी आहे। हिन मतिलबु आहे त माना 6, 7, 9% तां हेठि लही गुज़िरियल असां ॾिठो त कोरोना खां पोइ अमेरिकन इकोनॉमी खे वॾो हिकिड़ो हुयो, जंहिंजे करे हुयो त भई उहा स्लो थी वई आहे।
पर हिते सूरत हाल इहा आहे त कांस्टेंट आहे ऐं जेकॾहिं कांस्टेंट कंहिं मुल्क में महांगाई लाॻी थो इन स्पीड सां रहे 30-40 सेकंड में रहे त उनजो कोलेप्स यकीनी आहे। इहा ईज़ थियण नालो न पई वेठे, हालांकि गुज़िरियल हिन में पंहिंजो क्वार्टर में इहा ॻाल्हि आई हुई त जेका आहे सा ईज़ थींदी, पर जीअं ई हुकूमत यानी चेंज थी आहे उन खां पोइ वरी साॻिया ई जेके आहिनि से साॻिया उठ साॻिया संज त एनर्जी जो प्राइसिस वधाई वयूं आहिनि ऐं एनर्जी प्राइस में 20 रुपयनि जी वाध, 27 रुपयनि जी वाध ऐं वरी वाध एनर्जी जे यानी पेट्रोल जी प्राइस, एनर्जी हिनजी इलेक्ट्रिसिटी प्राइस ऐं ॿियूं सभु प्राइसिस, उनजे करे ॿियूं सभु प्राइसिस वधनि पियूं ऐं होॾां वेजिस आहिनि जेके पाकिस्तान में माना हिकिड़े अहिड़े अघ ते बीहारियल आहिनि जंहिंजी का गारंटी कान्हे का, त माण्हू हिकिड़ी अहिड़ी मुसीबत में फासी पिया आहिनि जो इहे क्योटिक सिचुएशन यकीनी आहिनि। मां सम्झां थो त ईंदड़ ॾींहंनि में अञा बि माण्हू वधीक निकिरंदा, हालांकि पॉलिटिकल पार्टीज़ माना रोल न पियूं प्ले कनि पंहिंजो, उहे वरी गठजोड़ में आहिनि एस्टेब्लिशमेंट ऐं पाण में सभई, त उन्हनि जा वरी पंहिंजा मसइला आहिनि, उनजे करे माण्हू पाण बिना लीडरशिप जे पर मुसीबतुनि खां मारियल जेको इन्फ्लेशन जो मारियल अवाम हूंदो आहे ॾाढो माफ़ कंदड़ न हूंदो आहे, उहो अनफॉर्गिविंग हूंदो आहे, उहो हाणे स्ट्रीट्स में आहे ऐं इहा सूरत हाल मूंखे अॻियां वेंदे नज़र अचे थी, किथे बीहंदे नज़र नथी अचे। जी डॉक्टर साहब, ज़ाहिर माण्हू हाणे माना जीअं पाण हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं बिना शुतर मुहार जे ईअं निकिरे पियो आहे, पार्टियूं क़यादत न पियूं कनि, ज़ाहिर आहे अवाम अगरि जेकॾहिं हिन सख़्तु क़िस्म जी तकलीफ़ मां अगरि जेकॾहिं जज़्बाती थी हिकिड़ो नाराज़ थी जेकॾहिं निकिरी पियो त हिकिड़ी अनकंट्रोल्ड हिकिड़ी सिचुएशन पैदा थी सघे थी। ॿिए पासे जिते अवाम पाण बिजली पैदा करे, पाण तव्हां हाणे हींअर ज़िक्र कयो त जेको सोलर विंड जा बि असां वटि वसीला आहिनि पर असां उन्हनि खे इस्तेमालु नथा कयूं। हिन वक़्तु जेका रिपोर्ट आहे उन में बि इहो आहे त 1000 मेगावाट जेका बिजली जेका आहे उहा असां जेके घरनि जी छितुनि ते जेके माण्हू बिजली ठाहिनि था उहा तयारु थिए थी, पर बदकिस्मती सां उहा जेका बिजली जेका उहा विकिरो थियण में उन में केतिरी जेका उहे रुकावट, उनजो बि हिकिड़ो प्रोफेशनल तरीक़ेकार न आहे, माण्हू जेकॾहिं ठाहे थो। ॿिए पासे वरी हाणे इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त हुकूमत को ज़ाहिर असेंबलियूं न आहिनि त को ऑर्डिनेंस आणण जे हवाले सां फ़ैसिलो करे थी। ज़ाहिर माण्हू हिन सूरत हाल में जिते तंग पिया था थियनि, निकिरनि पिया, पाण मुरादो था निकिरनि, अगरि जेकॾहिं इहा सूरत हाल अनकंट्रोल थी, जेकॾहिं माण्हू निकिरणु शुरू थी विया त उनखे कंट्रोल करण जे लाइ वरी ऑर्डिनेंस हाणे वरी बिजली जेकॾहिं चोरी थिए थी त उनजे हवाले सां फ़ैसिलो कयो पियो थो वञे त बिल न अदा करण बि जेको चोरी जे ज़िमरे में ईंदो। अहिड़ी तरह सां वरी जेकॾहिं उनखे संगीन ॾोह बि करार ॾिनो वेंदो त इहे समूरा जेके मामला जेके आहिनि इहे केॾां वेंदा तव्हांखे नज़र अचनि था जेकॾहिं इहा सूरत हाल मजमूई तरह सां बरक़रार रही? ॾिसो, जेको लफ़्ज़ बिजली जी चोरी आहे अहिड़ो को बि लफ़्ज़ कोन्हे को। बिजली जी चोरी उहे माण्हू कनि था जेके माण्हू तव्हांजूं जेके ग़लति स्ट्रेटजी जे करे जेके वधायल अघ आहिनि उहे या त पे करण जहिड़ा कोन्हनि खे अदा नथा करे सघनि या अदा करण खां इनकार कनि था। मां सम्झां थो त हीउ जेको सेटअप आहे ऑर्डिनेंस जो को बि फ़ाइदो न थींदो। हुकूमत अञा ग़लति डायरेक्शन में वञी रही आहे, हुकूमत कंहिं बि सही डायरेक्शन में वञण लाइ तयारु न आहे। हीअ सॼी हिन एनालिसिस तव्हां कयो त हीअ जेको फेडरल सिस्टम आहे कहिड़ी ज़रूरत हुई त तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके इन करे छो त पाणी ते बिजली दरियाहनि ते तव्हां ठाहियो पिया, उनजे करे तव्हां उनखे फेडरल सब्जेक्ट करे ऐं तव्हां उनखे हिकिड़ी फेडरेशन जो दर्जो ॾेई छॾियो त उहा फेडरेशन सभु ठाहींदी ऐं सभिनी खे बिजली प्रोवाइड कंदी ऐं पैसा उगाड़ी, जेको नाकाम आहे तजुर्बो। जेकॾहिं अॼु बि बिजली ठाहिणु, बिजली खे डिस्ट्रीब्यूट करणु ऐं बिजली जी जेका ट्रांसमिशन आहे, इहे टई क़िस्म सूबनि खे ॾेई छॾनि त बाबा तव्हां पंहिंजी ज़रूरत मूजिबि बिजली ठाहियो ऐं ज़रूरत मूजिबि कयो त मां सम्झां थो उन में बहितरी अची वेंदी। पर इहो फेडरेशन जा जेके वॾा खाता आहिनि, जेको मां चवंदो 18वीं तरमीम हिकिड़ी तमामु वॾी शइ आहे जंहिंमां हिन कमज़ोर फेडरेशन खे फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं फ़ाइदो वठी करे ऐं उन्हनि खे दुरुस्त करे त उन्हनि कमनि में न पवणु खपे फेडरेशन खे जेके कमु करण में फेडरेशन बुरी तरह सां नाकाम वई आहे। जेको वापडा जेका आहे, वापडा जो जेको कमु जेको प्रोडक्शन जिते आहे उहो जन सूबनि में थिए पियो, उन्हनि सूबनि खे ॾियो तव्हां। बाक़ी जेके सूबा पंहिंजी ज़रूरत मूजिबि आहिनि उन्हनि कनि, पोइ के सूबा किन खां वठनि त मां सम्झां थो हर सूबो पंहिंजी इन्वेस्टमेंट कंदो ऐं हूअं बि इन्वेस्टमेंट जो जेको आहे खातो आहे उहो सूबनि वटां। त तव्हां ऑर्डिनेंस आणींदो, तव्हां माण्हुनि जे लाइ पुलिसूं बीहारींदो, इहो किथे बि कमु कोन थो करे। मुल्क माण्हुनि जो आहे ऐं माण्हू जीअं चाहींदा तीअं हलंदो। तव्हां हुन ते कब्ज़ो करे तव्हां हुनखे
हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट जे ज़रिए उनखे नथा पिया करे सघो। बिजली जो मामिलो थी सघे थो त हिते हिकिड़े वॾे कंहिं रिवोल्यूशन जो माना पेशकम हो साबित थिए, पर हुकुमरान जेके आहिनि उन्हनि खे मिसाल तौर ते हिन क़िस्म जा मश्किरे क़िस्म जा माण्हू जेके अहिड़नि संगीन हालतुनि में मुक़ररु कया विया आहिनि, अनवारुल्ला काकर साहब ऐं पंहिंजो असांजो गवर्नर टिसोरी जेको वारनि ॿुधाइण जी ॿुधाए थो त मूं वार किथां लराइण वञी तव्हां उतां लरायो। एॾी नॉन सीरियस नॉन सेंस क़िस्म जी लीडरशिप जेका हेतिरनि संगीन मसइलनि खे हल करण लाइ रखंदो तव्हां, त तव्हां मुल्क जी ख़ैर ख़्वाही में न आहियो। तव्हां चाहियो था त मुल्क जेको आहे भले ॿेड़ो ॿुधे। माना उन्हनि वटि कहिड़ो जेको आहे सो आहे प्लान आहे पंहिंजो इकोनॉमिक मैनेजमेंट जो बहितर प्लान आहे। इहा सॼी सूरत हाल सां मां सम्झां थो त हीअ जेतिरी बि डिघी थींदी हुकूमत जेका इंटरिम गवर्नमेंट एतिरा ई वॾा मसइला थींदा, खाना जंगी त सूरत हाल हली वेंदी। सो ॾिसजे त जेकर इलेक्शन जेतिरो बि जल्दी थी सघे इलेक्शन कराइणु खपे ऐं उहा का चूंडियल हुकूमत अचे उहा फ़ैसिलासाज़ी करे, तॾहिं ई कुझु मसइलो हल थी सघे थो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। डॉक्टर रफ़ीक साहब जो चवणु हुयो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, अगरि जेकॾहिं सूरत हाल में आर्डीनेंस जारी कयो वियो त इंतिहाई संगीन सूरत हाल बि पैदा थी सघे थी, त अहिड़े क़िस्म जे कमनि करण जे बजाए चूंडूं कराए ऐवान या चूंडियल हुकूमत जे हवाले हुकुमरानी कई वञे त बहितर दग हासिल थी सघे थो। न त ॿी सूरत हाल में जिते हिन वक़्तु बिजली बिलनि जे हवाले सां माण्हू रोडनि ते निकितल आहिनि, त उते वधीक जेके मुश्किलात वारी जेकी सूरत हाल आहे उहा पैदा थी सघे थी। वक़्तु ब्रेक जो वठूं था शार्ट ब्रेक। वेलकम बैक। जिते महंगाई जो ज़िक्र कयोसीं, बिजली जी महांगी थियण सबबि माण्हू जेके रोडनि ते निकिरी रहिया आहिनि, मुश्किल सूरत हाल पैदा थी रही आहे। ॿिए पासे हुकुमराननि पारां आर्डीनेंस आणण जे हवाले सां बि जेका ॻाल्हि ॿोल्हि साम्हूं अचे पई, त हिन समूरी सूरत हाल में मुश्किलातूं जीअं पोइ तीअं वधंदियूं रहियूं आहिनि ऐं बल्कि वधंदियूं पियो थो वञनि, ऐं आवाम वधीक पीड़ा ऐं मुश्किल जो शिकार बणिजंदो पियो थो वञे। आबादगार तबिको हुजे या आम आवाम हुजे या ज़िंदगी जे हर शोबे सां रखंदड़ माण्हू हिन मुश्किल सूरत हाल में मुश्किलातुनि जे वर चढ़ियल ऐं परेशान आहे। ऐवान ज़रात पारां बि इजलास सॾायो वियो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते सैयद मीरा मोहम्मद शाह जी सदारत हेठि जेको हैदराबाद में ऐवान ज़रात जो जेको इजलास थियो आहे, उन में मुतालबो कयो वियो आहे त जेको कमंद जो अघु हुकूमत पारां 425 रुपया जेको मुक़ररु कयो वियो आहे उनखे रद्द कयो वियो आहे, ऐं अहिड़ी तरह सां 450 रुपया अघु मुक़ररु करण सां गॾोगॾु ॿिया इशूज़ जेके आहिनि, ख़ासि तौर ते जंहिंमें ज़राइत सां वाॻियल जेके काफ़ी शयूं आहिनि, इस्म आहिनि, उहे बि महांगा थिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हिन में अहिड़ा तबिका जेके आहिनि जंहिंमें मिडिल मैन जो रोल जेको आहे उहो बि तकलीफ़ुनि जो सबबु बणिजे थो। त आबादगार जेके आहिनि उहे पंहिंजी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हवाले सां असांखे जॉइन कयो आहे ज़ाहिद बुरगड़ी साहब, जनरल सेक्रेटरी आहिनि ऐवान ज़रात जा। अस्सलाम वालेकुम ज़ाहिद साहब। वालेकुम सलाम। ज़ाहिद साहब, ऐवान ज़रात जो बि इजलास थियो आहे, कमंद जो अघु तस्लीम करण खां बि इनकार कयो आहे जेको सिंध हुकूमत पारां गुज़िरियल ॾींहुं जेको मंज़ूर कयो वियो हो। छा था सम्झो ऐवान ज़रात कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि, कहिड़ा मामला आहिनि, आबादगारनि खे कहिड़ियूं मुश्किलातूं दरपेश आहिनि? साईं, सभिनी खां पहिरीं अल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे लाइन ते वरितो। हाणे 450 रुपए जी बेसिक अंडरस्टैंडिंग हुई। तव्हांखे शायदि यादि हूंदो त पीपल्स पार्टी तरफ़ां मंज़ूर वसाण साहिब जेको आहे सो इंडस होटल में जॾहिं लेज़र जी कुरानदाज़ी थी पिए, उन में चयो त रेट कमनि जो जेको आहे सो 450 हूंदो, ऐं उन 450 जो ऐलान कयो। आबादगार जे ज़हन में 450 जो फिगर अची वियो, छो जो इहो मंज़ूर वसाण साहिब पाण ऐलान कयो। सही। असां जॾहिं उहो मिल ओनर बि तक़रीबन 450 ते राज़ी आहे। उन ॾींहुं जेकॾहिं फ़ैसिलो थिए हा, ऐं पाण मीटिंग में हुउसि जेका शुगर केन कंट्रोल बोर्ड जी मीटिंग हुई, मां पाण उन में वेठो हुउसि। मिल ओनर खे वेठो को ख़ासि एतिराज़ कोन हो 450 ते, छो जो साईं खंड जो रेट हले पियो 170 रुपया। उन खां पोइ एथिनोल आहे, बगास आहे, सभिनी जा रेट आहिनि। हिन टाइम ते जेको आहे हिननि खे 600 रुपया में कमाल वारो खाए थो। 450 को वॾो मसइलो ई कोन्हे। पोइ गवर्नमेंट चयो त ठीकु आहे, असां कैबिनेट में फ़ैसिलो कंदासीं। इहो पोइ हाणे वञण खां हिकिड़ो ॿ ॾींहं पहिरीं करे छॾे, इन करे जेको आहे आबादगार सम्झनि था त तमामु घणी महांगी थी वई। तव्हां ॾिसो थी गवर्नमेंट जेका आहे हर ॿिए ॾींहुं डीज़ल जा रेट बि वधाए।
अॼु 300 रुपया लीटर डीज़ल थी वियो आहे। भाण जेको आहे सो ऑफिशियली यूरिया जी प्राइस आहे, तव्हां जेकॾहिं उनजो नोटिफिकेशन ॾिसो यूरिया वारनि जो त उन में हुनजी प्राइस आहे 3092 रुपया। 3092 रुपया यूरिया जी ऑफिशियल प्राइस आहे ऐं उहो हींअर सेल पियो थिए 4,500 में, 1500 रुपया ब्लैक। असांखे हर शइ ब्लैक में मिले पई, असांखे डीज़ल महांगो मिले पियो। उन खां पोइ तव्हांखे शायदि तव्हां नोटिफिकेशन ॾिठो हूंदो मिलर ट्रैक्टर जो। मिलर ट्रैक्टर वारनि 3 ॾींहं पहिरीं 1,70,000 खां वठी 5 लख रुपया ट्रैक्टर ते वधाए छॾिया। हाणे छा आहे जो डेली जो जेको स्पेयर पार्ट यूज़ कयूं पिया ट्रैक्टर जो उहो महांगो थी वियो। त जहिड़ी हिसाब सां महांगाई थिए पई, 450 रुपए खां घटि कमान जो रेट वारो कोन थो खाए। छो जो हीउ 1.5 साल जो फ़सुलु आहे, 450 ई कोन ईंदा। आबादगार बिल्कुलु एहतिजाज में वेंदा। अॻे साल कमनि जी पोखी घटि थी वेंदी हली। इहो आहे कमनि जे बारे में। ॿियो जेको अर्ज़ु आहे, जेको हिन टाइम ते फर्टिलाइज़र कंपनी तक़रीबन पोइ महीने जे अंदरि 3 दफ़ा कीमतूं वधायूं आहिनि। हाणे जेकॾहिं रोज़ कीमतूं बि ही वधाईंदा, केरु पुछण वारो कोन्हे। ॾिसो न, हिकिड़ो चेक एंड बैलेंस जो सिस्टम हूंदो आहे। मुल्क में चेक एंड बैलेंस जो सिस्टम ख़तम थी चुको आहे। हींअर हर माण्हू जी मर्ज़ी आहे, जेको जीअं दिलि में अचे तीअं पियो रेट पंहिंजो रखियो वेठो आहे। उनखे केरु पुछण वारो कोन्हे। उन खां पोइ जेके होल्डर्स आहिनि, ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, उहे उन्हनि यूरिया लिकाए छॾियो आहे। यूरिया मिले कोन थो। 1500 मिले। DAP जो रेट अॼु अची वियो आहे 11,000 खां मथे रेट अची वियो आहे DAP जो। हाणे अहिड़ी महांगाई ऐं अञा बि जेको चओ ॿुधण में अचे पियो, हिन पहिरीं तारीख़ ते वरी डीज़ल जी कीमतूं वधनि पियूं। साईं पोइ थी ज़मीनदारी हलाइण ॾाढी ॾुखी थी हली। असां खां फुटी केरु वठे कोन थो 8,500 में। हाणे वञी को वठणु शुरू कयो अथनि, न त 4,000 रुपया रेट पे हलियो। हाणे मूंखे ॿुधाए, जेकी असांखे रेट मिलनि पिया ऐं जेका शयूं असां ख़रीद कयूं पिया, उन में जेको आहे सो आबादगार मुफ़लिस ऐं कंदाल थी वियो आहे। ऐवान ज़राअत जेको आहे सो सभु शयुनि खे यादि कराईंदे। तव्हां ॾिसो इंडस्ट्रीज़ खे घटि मार्कअप ते ॾियो पिया लोन। कर्ज़ ॾिनो असां चयो बाबा ही सभु जेके हाणे खजूर जा छुआरो इंसाल कोन ठहियो आहे, उहो उते नुक़सानु थी वियो आहे खजूर जो खैरपुर में। उहे माण्हू जेके आहिनि परेशान आहिनि। हाणे कणिक जी पोखी अचण वारी आहे महीने ॾेढ खां पोइ। आबादगार त मुफ़लिस लॻो पियो आहे। असां इहो ई चऊं पिया बाबा तव्हां आबादगारनि खे 3 खां 5% मार्कअप ते लोन ॾियो। जेकॾहिं तव्हां 30% ते आबादगार खे लोन ॾींदा, उहो वीचारो लोन वठंदो, उहो मार्कअप पे कोन करे सघंदो। ॾिसो ही सेक्टर 70% माण्हुनि खे रोज़ी रिज़्क़ सप्लाई करे थो ऐं तव्हांजे लाइ फूड सिक्योरिटी जो फूड सिक्योरिटी तव्हांजे लाइ कणिक हर शइ पैदा करे थो। दुनिया जे अंदरि फूड सिक्योरिटी पहिरें नंबर ते अचे थी। ही उहो इदारो आहे जेको तव्हांजी टेबल ते रोज़ सुबुह जो जेका बि शयूं तव्हां खाओ था, आबादगार जी महिनत खां पोइ तव्हांजी डाइनिंग टेबल ते ही शयूं अचनि थियूं। उन माण्हुनि सां जेको अच्छा ज़ाहिद साहब, जिते हींअर तव्हां इहो ज़िक्र कयो त मशीनरी ज़ाहिर महांगी थी वई आहे, बाण DAP सभु शयूं महांगी थी वियूं आहिनि। एतिरे क़दुरु जो मार्केट में खंडु जेको आहे 175 खां 195 रुपयनि ताईं वञी पहुती आहे। अॼु बि मार्केट में काफ़ी जेका चाड़ थी आहे, उन हवाले सां बि जेका सूरताल साम्हूं आई आहे। ॿिए पासे ज़ाहिर हाणे सारियुनि जो फ़सुलु लहंदो, कणिक जी पोखाई जा ॾींहं बि अची रहिया आहिनि। त हिन वक़्तु जेको पाणी जी छा पोज़ीशन आहे, मजमूई तरह सां ऐवान ज़राअत पारां कहिड़ो जेको जाइज़ो वरितो वियो, त कहिड़ो हिकिड़ो नतीजो कढियो वियो आहे? हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे जो पाणी जी कॾहिं तव्हां ॾिसो, अॼु बि 1 लख क्यूसिक पाणी जेको आहे सो कोटड़ी खां हेठि समुंड में वञे पियो। जॾहिं पाणी समुंड में वञे पियो त पोइ वाराबंदी छो? 2 वॾा केनाल आहिनि सिंध जा, दारा केनाल ऐं रोड़ी केनाल। ॿिन्ही ते जेको आहे सो वाराबंदी आहे। उछड़नि में पाणी जो प्रॉब्लम आहे। जॾहिं तव्हां वटि पाणी 1 लख क्यूसिक समुंड में वञे पियो, पोइ वाराबंदी छा जी? टोटल मिसमैनेजमेंट आहे। केयरिंग कैपेसिटी जेका आहे केनाल जी कोन्हे। कंहिं बि केनाल ते कमु कोन थो थिए। हाणे मिसाल जे तौर ते हिकिड़ो केनाल जेको आहे सो पंहिंजी फुल कैपेसिटी में पाणी ई कोन थो खणी सघे। छो जो
जेके बि कम थियनि था M&R जा उहे सभु जेके आहिनि खाइजी पीती थो वञे, पैसो किथे बि कमु थिए कोन थो। हाणे जेको आहे सो केनाल, मिसाल जे तौर ते तव्हां कंहिं बि केनाल खे वठो, जेकॾहिं हिकिड़े केनाल जी कैपेसिटी 18,000 क्यूसिक आहे, नारा 13,600 खां मथे खणे ई कोन थो। सबबु धारा ते कमु कोन थो थिए। तव्हां हुनजा बैंक रेज़ कोन था करे कयो, तव्हांखे बैंक रेज़ करणु खपनि। उन खां पोइ जेको आहे सो डीसिल्टिंग थियणु खपे। हाणे ॾिसो न, सालानी जॾहिं फ्री थिए थी उन में कमु थियणु खपे न। जॾहिं कमु न थींदो पोइ केनाल पाणी कोन खणंदा, तेल में कोन पवंदो। भले मूंखे यादगिरी आहे, तव्हांखे शायदि तव्हांखे बि यादि हूंदो 2-3 साल पहिरीं 11 लख क्यूसिक पाणी मटियो सखर जे हितां खां। जॾहिं ख़तरो थी वियो सखर विराजी किथे लुड़ी न वञे, उन टाइम ते रोड़ी ऐं नसीब ते ऐं रोड़ी केनाल ते, नारा केनाल ते वाराबंदी हली। वाराबंदी खे ख़तमु करण जे लाइ हिननि खे जेको आहे सो गवर्नमेंट तहरुक वठे ऐं डेवलपमेंट जा जेके कम थिया आहिनि उहे हक़ीक़ी तरीक़े सां कमु थियणु खपनि। जे हक़ीक़ी कमु कोन थींदा, रुॻो कागज़नि में कमु थींदा, पोइ इहो थींदो केनाल सिल्क पार थिया पिया हूंदा, केनाल सभु पूरिया पिया हूंदा, पाणी खणी कोन सघंदा। जेकॾहिं केनाल पाणी खणी कोन सघंदा त पाणी किथां पई। अच्छा ज़ाहिर साहब, पाण गुज़िरियल प्रोग्राम में इन मामले ते बि गौर वीचार कयोसीं, इन ॻाल्हि ॿोल कई हुईसीं त जेको सेक्रेटरी जेको एरीगेशन आहे, पहिरियों दफ़ा तव्हां बि हवाले सां काफ़ी उन्हनि खेड़ो साहिब जे हवाले सां, ज़रीफ़ खेड़ो साहिब जे हवाले सां ॻाल्हि कई त टेक्निकल माण्हू पहिरियों दफ़ो हिकिड़ो मुक़ररु कयो आहे। उमेदु आहे त बहितरी जा रस्ता निकिरंदा। त हिन वक़्तु बि उहे खेड़ो साहिब ज़ाहिर पंहिंजी पोस्ट ते मौजूदु आहिनि, त छा नथा सम्झो त उहो पंहिंजी कारकर्दगी उहो नथा ॾेखारीनि? जेके कैनाल्स जी जेका कंडीशन आहे उन में खाटी नथी थिए, या मामला जेके आहिनि उहे छो नथा हल थियनि? सही ॻाल्हि इहा आहे जो एरीगेशन डिपार्टमेंट खे DM जी ग्रुप तबाह कयो। प्रोग्राम जो वक़्तु बि हाणे इजाज़त नथो ॾिए त वधीक मामले ते ॻाल्हि ॿोल कजे, पर जेको बुनियादी तरह सां जेकॾहिं ॾिठो वञे त एरीगेशन जे खातो हिकिड़े सुठे ऑफिसर जेको टेक्निकल माण्हू आहे उहो हिन वक़्तु उनजी सरबराही में हिकिड़ी जेका आला सतह जी जेका अफ़सरशाही आहे उनखे लीड करे क़यादत करे रही आहे। पर इन बावजूद बि जेके आबादगार आहिनि उन्हनि जी इहा शिकायत आहे त जेको कैनाल आहिनि उन्हनि जी खाटी सही नमूने नथी थिए, या लाइनिंग जा इशूज़ आहिनि। पाणी हिन दरिया में 1 लख क्यूसिक खां वधीक वहिकिरो थी पियो, छाकाणि जो भारत खां बि पाणी छॾियो वञे थो ऐं मथे जेके बरसातूं पवनि पियूं त दरिया में हिन पाणी मौजूदु आहे। पर जेके आबादगार आहिनि उहे पोइ बि वाराबंदीअ नाले में पाणी जे लाइ परेशान आहिनि। ज़ाहिर फसल जेको आहे जेकॾहिं न थींदो त असां हूअं बि जेको फूड सिक्योरिटी गुरबत मुश्किलातुनि जो शिकार आहियूं, त फसल न थियण बि असांजी फूड सिक्योरिटी में वाध जो सबबु बणी सघे थो। त हिन हवाले सां जेकॾहिं हिकिड़ो सुठो ऑफिसर अगरि जेकॾहिं हिन पोस्ट ते मौजूदु आहे, खेड़ो साहिब खे हिन हवाले सां न सिर्फ़ु तहरीक वठणु खपे बल्कि इहो ॾिसणु खपे त आबादगारनि जा जेके बुनियादी जेके जेन्युइन मसइला आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते पाणी ताईं जेका टेल ताईं जेका रसाई आहे उहा मुमकिन थिए त फसल बि थींदा ऐं आबादगार बि ख़ुशहाल थींदो, ऐं फूड सिक्योरिटी जा जेके मसइला आहिनि, गुरबत जा जेके मामला आहिनि, उन्हनि ते बि हिकिड़ो सुठो असरु पवंदो ऐं माण्हुनि जी जेका माशी बहितरी आहे उन जा रस्ता बि खुली सघनि था। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पतो, इजाज़त ॾींदा, अला भाई।